नाज़रीन, कराची में मुहर्रम हराम शुरू थींदे ई मेन रोडन, चौराहन, घिटियुनि तोड़ी जुलूसन जे रस्तनि में अज़ादारनि सबीलूं लगाए छॾियूं आहिनि। मुहर्रम हराम दौरान अज़ादार ज़िक्र हुसैन अलैहिस्सलाम जी यादि में मशगूल नज़र अचनि था। उन्हनि अक़ीदतमंदनि लाइ शहर में हर हंधि लंगर ऐं न्याज़ जो सिलसिलो बि जारी रहे थो। न्याज़ सां गॾु जनाब अली असगर ऐं बीबी सकीना जे नां थधे पाणी शरबत जूं सबीलूं पिणु लगायूं वेंदियूं आहिनि। अज़ादारनि SS न्यूज़ जे रिपोर्टर नबी बख्श ख़ासकेलीअ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त लंगर, न्याज़ ऐं सबीलुनि जो इहो सिलसिलो 1400 सालनि खां जारी आहे ऐं ता क़यामत जारी रहंदो। मुहर्रम ताईं जनाब हुसैन अलैहिस्सलाम जो उन मुसलमाननि राशन बंदि कयो, पाणी बंदि कयो, लेकिन उहे मुसलमान हुया जन हुसैन जो सभु कुझु बंदि कयो। लेकिन असां अॼु न्याज़ नज़र करे मौला जो फर्श अज़ा विछाए इहो दलील था ॾियूं त हुसैन अगरि असां 1400 साल पहिरियां हुजूं हा त बि असां तोसां गॾु हुयासीं, यज़ीद सां न गॾु हुयासीं। जे अगरि असां 1400 साल बाद आहियूं त बि अॼु फर्श अज़ा विछाए करे मजलिस अज़ा बपा कराए नज़रो न्याज़ कराए मोमिनन के खराए करे इहा दलील था ॾियूं। इमाम हुसैन सबील के लिए हमने जगह बनाई हुई है, सबील भी चल रही है, लेकिन काफ़ी जगहों पे ऐसी हैं कि सबील हम नहीं चला पाए क्योंकि वहाँ गंदे पानी से लोग नहीं आ पाए। तो मैं सिंध गवर्नमेंट से ये मुतालबा करता हूँ जहाँ जहाँ भी सबीलें हैं तो वहाँ हमारी जो रास्ता गाह हैं उनको क्लियर किया जाए ताकि जो अभी जुलूस के रास्तों में सबीलें मुहर्रम जे स्टार्ट पहिरीं आणंदा आहियूं ऐं हर साल आणंदा आहियूं इमामनि जी यादि में इमाम जी यादि। नाज़रीन, तव्हां ख़बरूं ॿुधियूं। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ ॾिसंदा रहो SS न्यूज़ वेब चैनल। असांजे चैनल खे लाइक ऐं सब्सक्राइब करणु न विसारींदा।